हिंदू बिरादरी जे रूहानी पेशवा सतराम दास जी 159 जन्म ॾियारे जे मौक़े ते रहड़ की दरबार में हलंदड़ 3 रोज़ा मेले जूं तक़रीबूं पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियूं। मेले में पाकिस्तान जे चइनी सूबनि मां पांधीअड़नि समेत 12 कई आयल यात्रियुनि मेले में शिरकत करे पूज ॾेवरी साहिब ते मथो टेकण बैदि दरबार जे गादी सिर साईं साधराम जो आशीर्वाद ऐं दर्शन पिणु हासिल कयो। मेले में राग रंग जी महफ़िल जो पिणु बंदोबस्तु कयो वियो, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जे सुरीलनि नाले वारनि फनकारनि भगत लखमी चंद कुनियालाल, राजा किश्वर कुमार ऐं ॿियनि सनत सतराम दास जी शान में गीत ऐं भॼन ॻाए मेले में शिरकत कंदड़नि खां ख़ूब दाद हासिल कयो। मेले जी मुनासिबत सां रहड़ की दरबार खे कुआर जिया सिंगारे मज़हबी ॾिण जे हवाले सां समूरा इंतज़ाम मुकमल कया विया, जॾहिं त यात्रियुनि लाइ रिहाइश खाधे पीते जो मुकमल इंतज़ाम कयो वियो ऐं इन खां सवाइ मेले में 3 रोज़ा फ्री मेडिकल कैंप पिणु लॻाई वई, जंहिंमें कराची जे माहिर डॉक्टर मुसलसल 3 ॾींहंनि ताईं मरीज़नि जी मुफ़्त में तिबी चकास करे दवाऊं पिणु ॾिनियूं वियूं। इन मौक़े ते सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम पिणु कया विया। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदो त रहड़ की दरबार में हलंदड़ 3 रोज़ा मेले जूं तक़रीबूं पुॼाणी ते पहुची वियूं आहिनि। मेले में पाकिस्तान जे चइनी सूबनि मां पांधीड़नि समेत 12 कई आयल यात्रियुनि मेले में शिरकत करे पूज ॾेवरी साहिब ते मथो टेकण बैदि दरबार जे गादी सर साईं साधराम जो आशीर्वाद ऐं दर्शन पिणु हासिल कयो।